नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त सुद समा बाबति ख़ासि मददगार डॉक्टर फिरदौस आशिक़ अहमद चए त वज़ीर आज़म इमरान ख़ान समूरनि सूबनि में वसंदड़ पाकिस्तानी जे हक़ जो मुहाफ़िज़ आहे। पंहिंजे ट्वीट में फिरदौस आशिक़ अहमद चयो त सभु ॼाणनि था त नेशनल कोऑर्डिनेशन कमेटी में फ़ैसिला गॾियल तौर ते तय कया वञनि था। सिंध जे वॾे वज़ीर इन कमेटी जो मेंबर, सिंध जो अवाम पाकिस्तान जो शहरी वज़ीर आज़म इमरान ख़ान सवें इकड़नि में वसंदड़ पाकिस्तानी जो हक़ जो मुहाफ़िज़ आहे। ख़ासि मददगार जो चवणु आहे त बिलाल भुट्टो ज़रदारी जो बयान कोरोना के खिलाफ जंग में कौमी यकजहती जा फैसला फिज़ा के पार करण जे मुतादफ़ है। अणी तरमीम खां पोइ सेहत जो शोबो सूबाई अक्सर हेठ आहे। गुज़िरियल हिक ॾहाई खां वधीक अरसे खां सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत ही सियासत चमकाइण जो वक़्तु न आहे। मुतहद थी समूरे वसीलनि खे कुटुंब आणींदड़ कोरोना वायरस खे शिकस्त ॾियणी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।